अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोमिनो अमी उन्हनि काफ़िरनि वांगुरु न थियो जेके संदन मुल्क में सफ़र या लड़ाई कंदड़ भाइरनि बाबति चवनि था त जेकॾहिं असां वटि हुजनि हा त न की मरनि हा न की क़त्ल थियनि हा। अल्लाह संदन उन्ही रवैये खे काफ़िरनि जी दिलनि लाइ हसरत या दिल जो दाग बणाए, यानी उन्हनि खे अल्लाह जी राह में जहाद ऐं शहादत जी शान जी कहिड़ी ख़बर। तहक़ीक़ अल्लाह ही जियारण ऐं मारण वारो आहे ऐं जेके कुझु तव्हां करियो था सो सभु अल्लाह ॾिसंदड़ आहे। ऐं यादि रखो त जेकॾहिं अवी अल्लाह जी राह में क़त्ल कया वञो या मरी पओ त यकीनन अल्लाह तरफ़ां बख़्शिश ऐं रहमत जी नेमत आहे। उहा उन माल ऐं मताउ खां घणी मथे आहे जेका हू यानी काफ़िर दुनिया में जमा कनि था। ऐं जेकॾहिं अवां मरी पओ या क़त्ल कया वञो त बि अवां हिकु ॾींहुं अल्लाह जी हुज़ूर में ज़रूर जमा कया वेंदो। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अल्लाह जी वॾी रहमत ऐं महिरबानी आहे जो तू उन्हनि मुसलमाननि लाइ नरम दिल आहीं। पर जेकॾहिं तू सख़्त मिजाज सख़्त दिल हुजी हा त हू तोखां परे थी वञनि हा। तंहिं करे उन्हनि खे माफ़ कर ऐं उन्हनि लाइ बख़्शिश जी दुआ घुर ऐं उन्हनि सां कमनि में सलाह मशवरो कर। पोइ जेकॾहिं सलाह मशवरो करण खां पोइ जंहिं कम जो पक्को इरादो करी त पोइ बस अल्लाह ते भरोसो कर। बेशक अल्लाह तवक्कल ऐं भरोसो कंदड़नि सां मोहबत करे थो। ए मोमिनो यादि रखो त जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे त को बि अव्हां ते ग़ालिब नथो थी सघे ऐं जेकॾहिं हू तव्हांखे बेयारो मददगार छॾे ॾिए त केरु आहे जो उन खां पोइ अव्हां जी मदद करे। ऐं मोमिननि खे त सिर्फ़ अल्लाह ते ही भरोसो ऐं तवक्कल करण घुर्जे। उहो कंहिं नबी जो वड़ न आहे जो माले गनीमत में ख़यानत करे ऐं जेको बि ख़यानत कंदो उहो क़यामत ॾींहुं उन ई ख़यानत कयल शइ समेत हाज़िर थींदो ऐं पोइ हर शइ खे संदसि कयल कमाई जो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो, यानी कंहिंजो हक़ न मारियो वेंदो। भला जेको शख़्स हमेशा रब जी रज़ा ते हलण वारो ऐं राज़ी रहण वारो हुजे उहो उन वांगुरु थी सघे थो जेको अल्लाह जे गज़ब हेठां आयल हुजे ऐं जंहिंजो आख़िरी ठिकानो जहन्नुम आहे ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। न हरगिज़ न, अल्लाह वटि उन्हनि माण्हुनि जा धार दर्जा आहिनि ऐं जेकी कुझु हू कनि था अल्लाह जी उन ते खूब नज़र आहे। बेशक मोमिननि ते अल्लाह वॾो एहसान कयो जॾहिं संदन मंझाई हिकु रसूल मोकिलियाई जेको खेनि अल्लाह जो आयतूं पढ़ी ॿुधाए थो ऐं खेनि पाक करे संदन अक़ीदो अमल ऐं इख़लाक़ संवारे थो ऐं खेनि किताब यानी सुन्नत या हदीस ऐं दानाई सेखारे थो। हालांकि उन खां अॻु उहे माण्हू यकीनन पधरी गुमराही में पयल हुया। जॾहिं अहद में अव्हां खे मुसीबत ऐं तकलीफ़ पहुती हुई जेतोणीकि अव्हां बदर में पंहिंजे दुश्मननि खे उन खां ॿीणो नुक़सान पहुचायो हो त बि चओ था त उहा मुसीबत किथां आई। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त उहा मुसीबत अव्हां खे पंहिंजे पाण वटां पहुती आहे। बेशक अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। अहद जे ॾींहुं जेको नुक़सान ॿिन्ही धुरनि जे आम्हूं साम्हूं थियण वारे ॾींहुं अव्हां खे पहुतो उहो अल्लाह जे हुकुम सां हो ऐं उन ई लाइ बि हो त हू मोमिननि खे ॼाणे वठे, यानी ज़ाहिर करे लेखेड़े या परखे ऐं उन्हनि खे बि ॾिसी छॾे या ज़ाहिर करे जिन मुनाफ़िक़त कई। ऐं जॾहिं उन्हनि मुनाफ़िक़नि खे चयो वियो त अचो ऐं अल्लाह जी राह में विढ़ो या हमले खे रोकियो या पसपा कयो ऐं शहर जो बचाव ऐं दिफ़ा कयो त चवण लॻा जेकॾहिं असांखे जंग थियण जो इल्मु हुजे हा, यानी जे असीं सम्झूं हा या असांखे जंग थियण जी ख़बर हुजे हा त असां अव्हां सां ज़रूर शामिल थियूं हा। उन ई ॾींहुं हू ईमान जे मुक़ाबले में कुफ्र जे वधीक क़रीब थी चुका हुआ ऐं जेको कुझु वात सां चऊं थे तो संदन दिलनि में न हो ऐं जेकी कुझु लिकाइनि था सो अल्लाह खूब ॼाणींदड़ आहे। ही उहे माण्हू आहिनि जेके पाण त पोइ ते वेठा रहिया ऐं पंहिंजे भाइरनि जेके लहण विया ऐं मारिया विया उन्हनि मुतालिक़ चवण लॻा त जेकॾहिं हू असांजी ॻाल्हि मञीनि हा त ईअं न मारिया वञनि हा। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेकॾहिं सचा आहियो त जॾहिं अव्हां ते मौत अचे त पाण तां मौत खे टारे ॾेखारिजो ऐं जेके अल्लाह जी राह में शहीद थिया आहिनि उन्हनि खे मुअल न सम्झंदा बल्कि हक़ीक़त में उहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे रब वटां रिज़्क़ मिली रहियो आहे। जेकी नेमतूं अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां अता कयूं आहिनि उन ते ॾाढो ख़ुशि आहिनि ऐं जेकी पुठी ते रहिजी विया आहिनि ऐं शहीद थी उन्हनि सां न गॾिया या मिलिया आहिनि तिन लाइ बशारत मोकिलींदड़ आहिनि त उन्हनि ते को बि ख़ौफ़ न हूंदो ऐं न ई उहे गमगीन थींदा ऐं अल्लाह जी नेमत ऐं फज़ल ते ख़ुशियूं करे रहिया आहिनि। ऐं बेशक उन्हनि खे मालूम थी चुको आहे त अल्लाह मोमिननि जे अजर खे कॾहिं बि ज़ाया करण वारो न आहे।